कलमो पढ़, पर ज़कात अल्लाह रुगी अमीरन ते फर्ज़ कई है। सुभान अल्लाह। अमीर होंदा तो ज़कात दींदा, गरीबन ते ज़कात फर्ज़ आहे कोने। अल्लाह ताला हज अमीरन ते फर्ज़ कयो आहे, अमीरन ते बि ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो हज फर्ज़ कयो अथई। हाणे जे हर साल फर्ज़ करे हाणे त माण्हू मसरूफ़ माण्हू ऐं ॿियो साईं उते हज ते वञे त हींअर रमज़ान में ई पेर रखण जी जाइ न आहे जो सभई अमीर मुस्लमान हिकु अरब मुस्लमान हिन वक़्तु ज़मीन ते रहनि था, उन मां लाज़मी आहे 1 करोड़ खणी हिकिड़ो अमीर हुजे माण्हू जो 1 करोड़, उहे सभु जो हर साल अचनि त मके में पेर रखण जी जॻह न हुजे। इन जे करे अल्लाह अमीरनि ते बि साल में हिकिड़ो दफ़ो हज फर्ज़ कयो आहे। तो शरीयत असांजे लाइ आसानी करणु चाहे थी। क़ुरान तो फरमाए ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा, अल्लाह ताला कंहिं बि जान ते उन जी ताक़त खां वधीक तकलीफ़ न ॾींदो आहे। जेकॾहिं अल्लाह आज़माए कंहिंखे तकलीफ़ ॾे, अल्लाह बीमारी बि अहिड़ी ॾींदो जेका माण्हू बर्दाश्त करे सघे। का आज़माइश ॾींदो त एतिरी ॾींदो आहे जेका माण्हू बर्दाश्त करे सघे। सबक़ ॾे थो अल्लाह ताला त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में आसानियूं पैदा करण वारा छो, मुश्किलातूं पैदा न कंदा कयो। इन दीन युस्रुन, अल्लाह जो हबीब तो फरमाए त बेशक दीन आसान आहे। वलन युशाद दीन अहदुन इल्ला गलबहू, ऐं जेको दीन में सख़्ती कंदो उहो माण्हू मिटिजी वेंदो, अल्लाह दीन खे गालिब करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। दीन गालिब ईंदो, दीन गलबो रखंदो, इहे माण्हू जेके दीन में सख़्ती करण वारा आहिनि से मिटिजी वेंदा। ओ फसद्दिदू वकारिबू, अल्लाह जो क़ुरान तो फरमाए पंहिंजे अमलनि में पुख़्तगी इख्तियार कयो, हिक ॿिए जे क़रीब क़रीब थी वञो। व अबशिरू, माण्हुनि खे ख़ुशख़बरियूं ॾियो। ऐं वस्तईनू बिल गदवते व रौहते व शैइन मिन दुलजते, ऐं माण्हुनि में सुबुह मंझंदि शाम पंहिंजी इबादत खां मदद तलब कंदा कयो। माण्हुनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं न ॿुधायो जेके दीन जा मुतनफ़िर थी वञनि। तव्हां मुबल्लिग आहियो, तव्हां माण्हुनि खे दीन सेखारण वारा आहियो, अहिड़ी ॻाल्हि माण्हुनि खे न सेखारियो जो दीन खां परे थी वञनि, दीन खां जुदा थी वञनि, माण्हू दीन खां अलॻि थी वञनि। न, माण्हुनि खे अहिड़ी शइ सेखारियो, अहिड़ी आसानी पैदा कयो जो माण्हू तव्हां ॾे डोड़ी अचनि ऐं अमल वारा बणिजी वञनि। साईं फरमाए मन यस्सर अला मुसिरिन यस्सर अल्लाहु अलैहि फिद दुनिया वल आखिरा, जेको माण्हू के तंग दस्त जे मथां आसानी करे, अल्लाह ताला उन जे मथां दुनिया आख़िरत में आसानी करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। जेको ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा करे, ॿियनि जे लाइ मुश्किलातूं लाइ, मिसाल तौरु तव्हां खां कंहिं कर्ज़ु खयो आहे त उनखे अदायगी में आसानी कयो, उनखे सहूलियत ॾियो। ₹1,00,000 कर्ज़ु आहे, फौरन माण्हू ₹1,00,000 नथो ॾेई सघे, उन जे लाइ तव्हां क़िस्त मुक़ररु कयो। तव्हां साईं मुंहिंजा कंहिं माण्हू सां को ताल्लुक़ क़ाइमु करिणो आहे, उहो माण्हू निभाए नथो सघे त उन सां निभाइण में आसानी पैदा कयो। तव्हां पंहिंजे घर में आहियो, पंहिंजी घरवारी ते आसानी पैदा कयो। ज़ाल आहे साईं मुंहिंजा केॾी महिल लूणु ॿोड़ में वधीक विझी वई, केॾी महिल मानी थोरी के साड़े खणी आई, या केॾी महिल मिर्च सवाया पइजी विया त उन ते साईं फ़क़ीर साईं डंडो खणी सिधो थी वियो, रननि भाॼी अहिड़ी कहिड़ी तूं लूणु घणो विझी आई आहे। पोइ साईं माई जूं रड़ियूं हुजनि, केॾी महिल सोहरो पियो अचे, केॾी महिल ससु पई फैसले जे लाइ अचे, पोइ घर में अलाह ताला चट थी वञे। मदीने वारो साईं तो फरमाए मुश्किलात न कयो, लूणु सवायो थी वियो आहे त तव्हां सबुरु कयो, उनखे सम्झायो जेकॾहिं हे घर ते आणी ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ, ॾिस केॾो लूणु विधो अथई, खाइण जे क़ाबिल न आहे, उनखे सम्झाईंदो त उहा ॻाल्हि सम्झी वेंदी। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? तव्हां पीउ आहियो, तव्हां जो पुटु आहे, तव्हांजी न्याणी आहे, उनखे तालीम कराइण जे लाइ, उन ते अमल कराइण जे लाइ सख़्ती न कयो, उनखे मारियो धकाणो, उन सां विड़ो, सॼो ॾींहुं वेठा गारियूं ॾियो। हिकिड़ो छोकिरो आयो हिते असां वटि साईं किबला, बापे मां त मां फासिजी वियो आहियां, अबो अबे जे लाइ साईं सुबुह शाम खां मूंखे मार कढे, मां हाणे हेॾी ॾाढ़ी सां अॼु फ़क़ीर थियो आहियां, वॾो थियो आहियां, तॾहिं बि बाबो त माण्हू जे साम्हूं मूंखे वेही बेइज़तो करे। हाणे पुटु लॻते जिगर आहे, जेकॾहिं तव्हां उन ते सख़्ती कंदो त पुटु बाग़ी थी वेंदो, उहो तव्हां खां जुदा थी वेंदो। तव्हां नरमी इख्तियार कयो, को ग़लती ॾिसो,
के में ऐब ॾिसो के में ग़लती ॾिसो तव्हां उन ते आसानी कयो अल्लाह वरी तव्हांजी ज़िंदगी में आसानी पैदा करे सुभान अल्लाह। महबूब सोना मदीने जा ताजदार मस्जिद नबवी में वेठा हुआ पोइ हिकिड़ो आराबी आयो आराबी जो बदू ॿाहिरां जा माण्हू चाहियल हूंदा आहिनि अणपढ़िया पोइ जिते इल्मु न हुजे उहे त अञा वधीक बेअकुल बि हूंदा आहिनि उहो ॿाहिरां जो बदू साईं जन जी ख़िदमत में आयो निमाज़ पढ़ी पोइ दुआ थो घुरे हे मुंहिंजा मौला मूं ते रहम कर ऐं मुंहिंजे नबी मोहम्मद करीम ते रहम कर असां ॿिनि खां सवाइ ॿिए कंहिं ते रहम कजई न दुआ थो घुरे नबी साईं वेठा आहिनि ॿुधंदा त साईं जन फरमाए हाणे असांखे असांजे साम्हूं केरु ईअं चवे त हुन सां विड़ी पऊं उन ते नाराज़ घणा हेड़ा कहिड़ा रुगी पंहिंजे लाइ रहमत वठी असां जहिड़ा चाहे रहमत दुआ घुरी रहमत जी असां जहिड़ो हुजे हा त कावड़जी पवे हा पर महबूब करीमन फरमायसि त ख़ुदा जा बाना अल्लाह जी रहमत ॾाढी वसी आहे त उनखे सोढ़ो करे छॾियो उनखे सम्झाए न हीअं न रुगी असां गिरी जहिड़ा न अल्लाह जी रहमत त घुरो या न घुरो अल्लाह सभिनी खे अता करे हाणे हे ॿाहिराड़ी जो माण्हू त हुयो उथियो जेॾी महिल मोकिलाए पियो नबी साईं खां वियो मस्जिद जी कुंड ते वञी पेशाब करे आयो पेशाब जीअं जो पेशाब कई त ॿिया सहाबी जेके हुया उहे ढोड़ंदा अड़े हे छा थो करी उथिया उनखे रोकण जे लाइ त मदीने वारे साईं फरमायो छॾियोसि भली पंहिंजी हाजत पूरी करे वठे पंहिंजी हाजत हाणे मस्जिद आहे अल्लाह जो घर आहे जहिड़ी कहिड़ी मस्जिद बि न मस्जिद नबवी आहे मस्जिद नबवी अज़ीम शान मस्जिद जंहिंजे हिस्से खे अल्लाह ताला जन्नत जो टुकड़ो बनायो आहे साईं फरमाए हिन मस्जिद में मां बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नत मुंहिंजे घर मुंहिंजे मिंबर जे विच वारो मस्जिद नबवी जो हिस्सो जन्नत जे बाग़नि मंझां हिकु बाग़ आहे हाणे जन्नत जो बाग़ उन में पेशाब पियो करे सहाबी जो आया कावड़ पिया कनि बाबू फरमायो छॾियोसि भली पेशाब करणु ॾियोसि उहो पेशाब करे वेठो दंग कई साईं फरमायो हाणे हिकिड़ो मटु खणी अचो पाणीअ जो दिलो भरे अचो उहो हुनजे मथां हारे छॾियो वहाए छॾियो त पाक थी वञे पोइ उनखे घुराए साईं हुनजे पासे में विहारियो उनखे सम्झायो त अदा हीअ जेका आहे न अल्लाह जा घर आहिनि हिते पंहिंजी हाजत पूरी न आहे कबी उनखे अहिड़ो सम्झाइनि जो उनखे शर्मिंदगी थी त मां हिकिड़ो कमु करे वेठो आहियां महबूबनि आसानी सां मोहब्बत सां प्यार सां उनखे ॻाल्हि सम्झाई त सम्झ में अची वई जेके असां जहिड़ो माण्हू हुजे हा त अवल त उन सां उनखे पादर हणे हा पोइ उनखे सम्झाए हा कावड़ करे हा पोइ माण्हू वरी बि हर मस्जिद में अचे ई न उहो माण्हू वरी अचे अहिड़ो मस्जिद में हाल आहे त मां मस्जिद में वञा ई नथो सम्झो था हले कोन था सम्झो हिकिड़ो हाणे जी ॻाल्हि आहे हिते असां वटि हिन दरगाह ईरान जो अॻवान मरी वियो त उनजे लाइ हिकिड़ी मस्जिद में मातली में उन चयो त बाबा हे जेको आहे वञी जहन्नम में पियो मरी वियो ख़तमु थी वियो हूअं थी वियो उन तकरीर कई उहो नौजवान छोकिरो उन मस्जिद मां अची त उन्हनि वटां मुंहिंजी दिलि जो खटी थी आहे त मां चवां थो हाणे बाक़ी ॾिहाड़ा रमज़ान जा निमाज़ हिन फज़लाबाद शरीफ़ गफ़ारी मस्जिद में अदा कंदुसि माण्हुनि में नफ़रत पैदा कंदो त माण्हुनि ॿियनि जी नफ़रत कोन थींदी माण्हू तव्हां खां नफ़रत करणु लॻंदा माण्हू तव्हां खां दूर थी वेंदा तव्हां खां उहे जुदाई इख्तियार कंदा उहे अकुलमंद त आहे न माण्हू हे ज़मानो अहिड़ो अची वियो आहे जो माण्हू चाहिनि था जिते का सहूलियत लॻे थो ओॾे ॾोड़ो फिक्रे जो पुछा कंदा हर मौलवी खां पुछा कंदा त फिक्रो किथे घटि क़ीमत आहे त उहो उते वञी उन मौलवी जे हिसाब सां फिक्रो अदा कयो जेको 350 चइजे इहो महांगो आहे 300 चए इहो महांगो आहे को अञा सस्तो हुजे 50-60 रुपया ॿुधाए असांजी पोयां ॾोड़नि था माण्हू हिन जे करे साईं फरमाइनि था त सख़्ती न कयो इन्नमा बुइस्तुम मुयस्सिरीन वलम तुबअसू मुअस्सिरीन ए मुंहिंजा उम्मतीओ हे मुझे कलमे पढ़ण वारो बेशक अवां के आसानी कंदड़ बणाए मोकिलियो वियो आहे तव्हां खे ॾुखियायूं मुश्किलातूं पैदा करण वारो बणाए न मोकिलियो वियो आहे माण्हुनि सां मुश्किलातूं पैदा कयो माण्हुनि जे लाइ दीन ॾुखियो करे छॾियो असांजो दीन केॾो आसान आहे ॾिसो तव्हां बीमार आहियो रमज़ान जा रोज़ा रखणु फर्ज़ आहे पर क़ुरान थो फरमाए तव्हांखे पेट में सूर आहे तव्हांखे बीमारी आहे तव्हांखे तकलीफ़ आहे रोज़ो नथा रखे सघो तव्हां ते रमज़ान जो रोज़ो माफ़ आहे
कज़ा करे रखिजो रमज़ान गुज़रे पोइ कज़ा करे रखिजो जॾहिं सेहतमंद थी वञो तव्हां सही थी वञो पोइ रोज़ो रखिजो मदीने वारो साईं बल्कि क़ुर थो फरमाए जेॾीमहिल तव्हां सफ़र ते था वञो सफ़र ॾुखियो आहे टिको सफ़र आहे ऐं तव्हां साईं मुंहिंजा हुन में तकलीफ़ खणंदव उस ते काढ़े ते अच वञ कंदव तव्हां रोज़े में तकलीफ़ थींदी अलाह जो क़ुर थो फरमाए सफ़र में रोज़ो न रखंदा कयो इहो रोज़ो वरी कज़ा कयो हाणे क़ुर आहे रमज़ान जो रोज़ो केॾो वॾो अहम तरीन आहे पर क़ुर थो फरमाए बीमार आहियो या सफ़र में आहियो तव्हां ते रोज़ो माफ़ निमाज़ आहे न निमाज़ 4 रकातूं ज़ोहर निमाज़ पर जे सफ़र में आयो हाणे माण्हू खे तकड़ हूंदी आहे जल्दी किथे पहुचणो हूंदो आहे अलाह थो फरमाए हाणे 4 रकातूं न तव्हां 2 रकातूं पढ़ो तव्हांजी निमाज़ थी वई सफ़र में 2 रकातूं ॾिसो केॾी आसानी आहे दीन में असांजो दीन असांखे आसानी सेखारे असांजो दीन असांखे सोलो रस्तो सेखारे ऐं असीं वरी हुनखे मुश्किल करे छॾियूं हुनखे झेड़नि में फसादनि में विढ़नि में हिक ॿिए जी ॼुंडा पट में ॾाढ़ी पट में लॻिजी वञो इहो त भलो रस्तो न आहे दीनदार आहियूं असांखे मुस्तफ़ा जे तरीक़े ते अमल करणु घुरिजे हा जेको कुफुर आहे जेको शरीयत जी भञकड़ी थिए थी हुन ते सख़्ती कजे मदीने वारे साईं कॾहिं बि कंहिं दुनिया जे कम ते कावड़ न कई साईं फरमायो कंहिंजे हथ मां प्लेट टुटी पवंदी हुई न साहबी को खादिम हीअं खणी अचे को थाली को गिलास टुटी पए साईं फरमाईंदा हिनजी उमिरि एतिरी हुई तुंहिंजो को ॾोह न आहे अलाह हिन जे लाइ लिखी एतिरी उमिरि हुई तॾहिं टुटी पियो आहे असांजे हथ मां गिलास टुटी पए त पीउ पुट खे 2 टे लंबा ॾूंहुं आहे हिकिड़ो तो गिलास तोड़ियो छो आहे नओं गिलास वठी आयोसि साईं फरमाईंदा हिनजी उमिरि एतिरी हुई तुंहिंजो ॾोह कोन्हे मिठा शरीयत असांखे आसानी सेखारे थी तव्हां बि आसानी पैदा करण वारा थियो महबूबन फरमाए इन अल्लाह तआला रदी लिहाज़िल उम्मतिल युस्र व करिह लहल उसर बेशक अल्लाह ताला हिन उम्मत लाइ आसानी खे पसंदि कयो आहे ऐं मुश्किलातूं पैदा करण वारे खे अल्लाह पसंदि न फरमायो आहे अल्लाह उन्हनि सां मोहबत कंदो आहे जेके मुस्लमाननि ते आसानी करण वारा आहिनि सम्झो था हिकिड़ो सहाबी हुजे सो हुनखे नबी साईं मुक़ररु कयो त तूं फिलानी मस्जिद में निमाज़ पढ़ाइजे उहो निमाज़ वॾी ढिघी पढ़ंदो हुयो फजर निमाज़ में किरत करे त एॾी ढिघी करे माण्हू दाह खणी आया साईं वटि या रसूल अल्लाह कहिड़ो इमाम ॾिनो अथव एॾी ढिघी निमाज़ पढ़ाए असां बि थकिजी पिया आहियूं साईं जन साहबी खे घुरायो मां मोहम्मद करीम माण्हुनि जे लाइ आसानी कयां चवां त दीन ॾे माइल थियनि तूं वरी माण्हुनि खे बेज़ार करे दीन खां ॿाहिरि थो करी पोइ उन माण्हू इमाम खे साईं हटाए छॾियो ॿियो इमाम मुक़ररु कयनि त जेको जल्दी निमाज़ अदा करे ऐं मां वियुसि हैदराबाद में वञूं पिया दादू सो वेन ते चढ़णो हुयो वेन ते पिया चढ़ूं सो बस निमाज़ जो टाइम थियो मगरिब निमाज़ जो टाइम हुयो मगरिब नमाज़ पढ़णी हुई मुंहिंजो हाणे मगरिब नमाज़ पढ़णी आहे पढ़ूं ड्राइवर खे चयो आहे थोरी देरि बीही असां निमाज़ मगरिब जी पढ़ी वठूं पोइ हलूं था चई साईं जल्दी कजो महिरबानी करे जल्दी कजो देरि न कजो असांखे तकड़ अॻियां ॿी वेन वारे जो नंबर अचण वारो देरि न मगरिब नमाज़ कहिड़ी देरि लॻंदी साईं इमाम जे पोयां बीठासीं पूरा 12 मिंट मगरिब नमाज़ में वरितई हाणे निमाज़ पढ़ूं या महिरबानी जो सोचो टिकी निमाज़ हूअं त लज़त आहे सुकून आहे मज़ो आहे घणी निमाज़ माण्हू पढ़े वॾी टिकी निमाज़ पढ़े हिन में फ़ाइदो अजुर आहे सवाबु आहे पर माण्हुनि जूं गाॾियूं छुटी वञनि हे इमाम वरी टिकी निमाज़ पढ़ाए ये मुसीबत खड़ी कई न मुसलमाननि जे लाइ मुश्किलात पैदा कई नबी साईं तो फरमाए इहे मुश्किलात पैदा न कयो पंहिंजे हर ज़िंदगी में महबूब सोना आसान रस्तो ॻोल्हींदा हुया सईदा तय्यबा ताहिरा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त महबूबन करीमनि जे साम्हूं जॾहिं 2 कम ईंदा हुया हिकिड़ो ॾुखियो हूंदो हुयो हिकिड़ो आसान हूंदो हुयो त महबूब सोना उहो कमु कंदा हुया जेको आसान हुजे जंहिंमें सहूलत हुजे आसानी हुजे ऐं दीन ते अमल करणु सोलो हुजे मदीने वारो साईं उन ॻाल्हि ते अमल कंदो हुयो छा अमल वारा थियो पंहिंजे लाइ बि अमल में आसानी कयो ॿियनि जे लाइ बि आसानी कयो त अल्लाह राज़ी रहे अल्लाह जो हबीब अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन
Allahu amin. Allah la ilaha